तकरार ड्रामे में मीर पंहिंजो बयान कोर्ट में बदिले छॾियो ऐं मूसा सजावल ऐं भावल खान इहे छुटी वेंदा। छा हाणे नवाब खान छा नेक्स्ट एपिसोड में वाकई हाणे हमलो कंदो मीर खान खे, जेको आहे मीर खे ॿधी खणी वेंदो? हाणे मीर जी जान खे ख़तरो आहे, छो त उन वफ़ादारी कई मूसा सां। तव्हां ट्रेलर में ॾिठो हूंदो ऐं पोइ किस्त में असां लगातार खे ॿुधाईंदा था अचूं तव्हांखे त मीर पंहिंजा बयान मटे वेंदो, मूसा खे कॾहिं बि फांसी ते कान चढ़ण ॾींदो ऐं पंहिंजी यारी पुराणी निभाईंदो। उहो ई थियो ट्रेलर में बि तव्हां ॾिठो, राति वारी किस्त में बि तव्हांखे ॿुधायोसीं मीर कॾहिं बि यार खे पंहिंजे खे फाही ते न चाढ़ींदो। ऐं हाणे मीर बयान मटे छॾिया ऐं केस थी वियो धर्म भरम, लाला जो मुंहुं बि किनो थी वियो, नवाब खान जा सॼा ताक निकिरी विया ऐं मीर ही छा करे छॾियो। हाणे मीर जे मथां ॾमरजी करे नवाब खान वञी हमलो करण जी कोशिशि कंदो ऐं मीर पंहिंजी पूरी तयारी कंदो। ऐं जेको आहे जेका सजावल जो ताक़ आहे इहे वाठा भॼी वेंदा ॿुधी करे त हाणे सजावल मोटण वारो आहे, त लाला बि उतां निकिरी वेंदो, सॼो ताक़ ख़ाली थी वेंदी। अहिड़े हिसाब सां जेको आहे दोस्तो सभु जेल मां निकिरी ईंदा, मूसा बि निकिरी ईंदो, भावल खान ऐं सजावल खान। हाणे नवाब खान जे कमनि ते पाणी फिरी वियो ऐं मीर वञी सिधो ई हथ जेको आहे मूसा सां मिलायो, पंहिंजी दोस्ती निभाई। हाणे मूसा वारनि जो कमु आहे त मीर खे बचाइण नवाब खान खां। नवाब खान जे अज़ाब में मीर अची वेंदो, इहे अॻिते हली इहे ई इन खे बचाईंदा। बहरहाल शींद शींह हूंदा न, पोइ चवंदा आहिनि यारनि जी मिल्कियत यार हूंदा आहिनि। अहिड़े हिसाब सां मीर पंहिंजी वफ़ादारी आख़िर में ॾेखारी, पहिरियों मूसा खे झुकाई, मूसा कान झुकियो, पंहिंजी वफ़ादारी ॾेखाई। हाणे अहिड़े हिसाब सां नेक्स्ट एपिसोडनि में ॾाढो ज़बरदस्त तव्हांखे मज़ो ईंदो ऐं बहितरीनु जेको आहे यू टर्न आयो आहे इन ड्रामे जी अॻी किस्तनि में। असांखे ॾींदा इजाज़त, असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो ऐं फेसबुक पेज खे बि ज़रूरु फॉलो कंदा। ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।